सूरह वाक़िआ रुकू नंबर 3। पोइ तारनि जे किरण जी जाइ जो कसम खणां थो, ऐं जेकॾहिं ॼाणो त बेशक उहो कसम वॾो आहे, बेशक उहो सॻोरो क़ुरान आहे। लिकियल किताब में लिखियल आहे, पाकाईअ वारनि खां सवाइ ॿियो को उन खे हथ न लाहींदो आहे। जहाननि जे पालणहार वटां नाज़िल कयल आहे। पोइ अव्हीं हिन ॻाल्हि जे मञण में सुस्ती करण वारा आहियो छा, ऐं उन खे कूड़ भाई पंहिंजो हिसो करियो था। पोइ जंहिं महिल कंहिंजो साह निर्घट वटि पहुचे ऐं अव्हीं उन्हीअ महिल पिया था ॾिसो, ऐं असीं अव्हां जे बनिस्बत उन ॾांहुं तमामु वेझा आहियूं, पर अव्हीं न ॾिसंदा आहियो। पोइ जेकॾहिं अव्हीं ख़ुदा जे हुकुम में लाचार थियल न आहियो, त जेकॾहिं सचा आहियो त रूह खे छो न मोटायुव, पर जेकॾहिं मुअल अल्लाह जे वेझनि ॿाननि मां हूंदो त उन लाइ ख़ुशी ऐं सुरहाण ऐं नेमत वारो बाग़ आहे। जेकॾहिं सॼे पासे वारनि मां हूंदो त सॼे पासे वारनि मां तोखे सलामती आहे, पर जेकॾहिं उहो कूड़ भाईंदड़नि गुमराहनि मां हूंदो त उन लाइ ततल पाणी महिमानी आहे ऐं दोज़ख जंहिं में घेड़ण आहे। बेशक ही ख़बर पूरी यकीनी आहे, तंहिं करे पंहिंजे पालणहार वॾे जी नाले खे पाकाईअ सां यादि करियो।